नाज़रीन, धरती टीवी जो ऐलान खां पोइ इल्म पिराल सिंध समारोह जो सुरेर सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि। बिरा सिटी प्रेस क्लब में मच कचहरी थी, जंहिंमें सुगड़नि फन जो मुज़ाहिरो ऐं राॻियुनि पारां सुरनि जी वर्खा कई वई। नदीम मंगी जी रिपोर्ट। नाज़रीन, धरती टीवी पारां बिरा सिटी प्रेस क्लब में मच कचहरी कोठाई वई आहे। हिते अदीब सुगड़ फनकार मौजूद आहिनि, जॾहिं त शहरी पिण हिते मौजूद आहिनि। इन हवाले सां अचो त हिते जेके सुगड़ मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जेको सिंधी सकाफ़ती ॾियारी ते कहिड़ी तयारी कयूं। सिंध त हज़ारे साल अॻे क़दीम ऐं सिंधी ॿोली असांजी जेका सभिनी खां वसी ॿोली आहे। असां हर हंधि मच कचहरियुनि में वञी करे तो बमाणींदो सह तो चई लहो सिंधियुनि जी सार भिटाई कर धिके दुश्मन धार भिटाई वरी हाणी वारो कर तूं मुनाफ़िकनि ते मारो कर तूं तो भन खां बि टारो कर तूं हिन बुई ते पिया आहिनि ॿार भिटाई लहो सिंधियुनि जी सार भिटाई कर धिके दुश्मन धार भिटाई कूड़नि ते कर काह भिटाई रंड तनी जी राह भिटाई मुंहिंजी ॿुध आह भिटाई बेवाहनि जा वाह भिटाई सिंध जा सैयद शेर ऐं इहो ॾिहाड़ो असां खां थी सघे त क़यामत ताईं कोन विसरंदो ऐं असां सिंधी क़ौम असां इहो ॾिहाड़ो मल्हाईंदा रहंदासीं। क़दीम सिंध जी अज़ीम सकाफ़त खे भेटा ॾियण जा जेके असां सिलसिला शुरू कया आहिनि त समूरी सिंध जेका आहे हिकु इंडलठी रंग वांगुरु जेका आहे झरके पई थी ऐं रोज़ाने जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि वाण बस्तियुनि में मुख़्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम थी रहिया आहिनि। बिरा सिटी प्रेस क्लब में अॼु मच कचहरी जेका कई वई आहे इहा बि हिकिड़ी क़िस्म जी उन 5 डिसंबर जी तयारी जे सिलसिले में आहे ऐं 5 डिसंबर जो ॾींहुं असां ईद वांगुरु करे मल्हाईंदा रहिया आहियूं ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कंदा रहिया आहियूं त सिंधी मुतहिद आहिनि। बिल्कुलु धरती टीवी जेको आहे हमेशह सिंधी सकाफ़त खे उजागर कयो ऐं हमेशह धरती टीवी जेको आहे ऐं अॻु भरी रही आहे, चाहे सिंधी टोपी जो हुजे, कहिड़ा बि सिंध जा इशूज़ हुजनि, धरती टीवी हमेशह उन्हनि जी उन्हनि जो आवाज़ जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। हिते आयल महिमाननि जूं ऐं सुगड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणो हुयो त सिंधी सकाफ़त क़दीमी सकाफ़त आहे। उन्हनि जो इहो बि चवणो हुयो त सिंधी सकाफ़ती ॾियारो असां धरती टीवी सां गॾु 5 डिसंबर ते मल्हाईंदासीं। कैमरामैन हमीद कुरैशी सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, बिरा सिटी।